साईं मुंहिंजा असांखे समन सरकार लॻ पंगिर शहर जे मागन खां असांजो इंतिहाई महबूब शख्सियत हर वक़्तु प्यार ऐं मोहबत अर्पींदड़ साईं वली मोहम्मद मलक साहिब जिन लिखियूं माणी साईं मोहम्मद अली दुरूदनि जे बादशाह जी ज़िंदगी ते कुझु सिटूं। साईं मोहम्मद अली दुरूदनि जा मस्त बादशाह। हू मस्त बादशाह पंहिंजनि परावनि लाइ मोहबत जे हिसार जे मिसाल हुआ। ॼण त दुरूद जी तबलीग लाइ अज़ल खां चूंडियल हिन अदवार जा मिसाल हुआ। दुरूदनि जी मांडाण मचाइण जा महदार छा त हू लाज़वाल हुआ। हक़ ॼाणे त हू मर्द कलंदर इस्तक़ामत जा डूंगर बि त कमाल हुआ। झर झंगोन झूपड़ीअ ते संदन कल्बी रगबत जो आस्थान मिलंदई। जंहिं ॻोठ घर घाट वहण वसंदी में हिकु ॿ दुरूद जो दीवान मिलंदई। परोड़े पुछ जंहिंखे खणी ए दिलरुबा, परोड़े पुछ जंहिंखे खणी ए दिलरुबा, असलम वफ़ा जो हर तरफ़ दास्तान मिलंदई। घुमी ॾिस चाहे ही मुल्क समूरो, घुमी ॾिस चाहे ही मुल्क समूरो, दुरूदनि जे बादशाह जो हर तरफ़ मस्तानो मिलंदई। कलंदरी तस्बियनि में इश्क जो फैज़ पोईंदे हर तरफ़ सुरहान मिसल पखेड़ींदे हलिया विया। अहिड़ो तौरु जारी कयाऊं जो ग़फ़लत जे रवशनि खे उॾोड़ींदे हलिया विया। अहिड़ो तौरु जारी कयाऊं जो ग़फ़लतुनि जे रवशनि खे उॾेड़ींदे हलिया विया। दुनिया जे सभु लोभ ऐं लालच खां मथ भरा रही कुझु अहिड़ो निरालो पाण निभाईंदे हलिया विया। अल्लाह पाक जे हबीब सां पाए नींहं जा पेचरा वफ़ा जा कोट ॼण अॾाईंदे हलिया विया। कुरैशी बाबा साईं अहमद अली जे हिकु नज़र जो ही समूरो दरमान हो। कलंदरी मोहम्मद अली ख़ान मस्त साईं बादशाह संदन रूहानी अंजमन जे निजात जो ॼण सामान हो। 28 मुहर्रम 2016 जो उहो साल हो जंहिंमें हर कलंदरी जी निगाह जो मर्कज़ सुल्तान आबाद हो। ॼण का कहर जी बरख कड़की पई हर कलंदरी ते। मोब बावफ़ा कयो जो कब्रस्तान आबाद हो। वक़्त जा अड़ांगा ॾुख ऐं ॾहका संदा वहकरा ए कलंदरी तोखे हर पल आज़माईंदा। तमा जी हिन दुनिया लोभ जी हिन लार वठ जवाट सब्र जी सबक़ इहो ई सेखारियो आहे। वफ़ा जा ॿार हिन बज़्म इश्क खे तबसुम, वफ़ा जा ॿार हिन बज़्म इश्क खे तबसुम, तारे छल हुन पार ज़रूरु रसाईंदा। मल्क जी हिन आजिज़ इल्तिजा ते सुहिणा मस्त साईं बादशाह शल नज़रे करम फरमाईंदा, शल नज़रे करम फरमाईंदा।